अजय निर्मम जे वाता तुझा पुछल सब सवाल ॿुधण खां पोइ अजय मूं वटि इन्हनि सभिनी सवालनि जो हिकु ई जवाबु आहे। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त तूं मूंखे त छो थो ॿधी? तूं त मुंहिंजे वॾे भाउ जे बराबरि आहीं। अजय मता तूं इहो सम्झी त सुमर कुझु नथो सम्झे या तुंहिंजे ॾुखनि जो अहसासु न आहे। पर मीर मोहम्मद दुनियादारी खां आजो इंसान आहे, सफ़ा दरवेश आहे। त पोइ मुंहिंजो छा थींदो? अजय हिन दुनिया में त हर इंसान पंहिंजे लाइ जीअंदो आहे, पर भागन वारो उहो इंसान हूंदो आहे जेको ॿियनि जे लाइ जीए। बस रब जी रज़ा ते राज़ी रह, हू दरवेश आहे। जिंदगी जे सफ़र में हुनखे अकेलो न छॾिजां भेण। ठीकु आहे अदा सुमर, मां कॾहिं मीरमन खे अकेलो कोन छॾींदसि। अरे वाह सुमर, उधर पुट ते कुर्ब करे जड़ी, पाजी कावड़ी खत्म कर जड़ी, ओडेस किले दी वाह ओडेस। वाह सुमर। हाँ मीर मोहम्मद, मां ॾिसां थी। अदा सुमर, कहीं महत जो मुंहुं ईअं छो लॻंदो आहे ॼण हू मुरके पियो? मां बि तोखे मुरकंदड़ मयत पई लॻां न। मयत आजा तूं ॻाल्हाई थी, बुढड़ी मरी वई उहा ॻाल्हाए पई। बुढड़ी मीरमन, अॼु खां वठी मां बि बुढड़ी बणिजी तुंहिंजी हर ख़ुशीअ जो ख्यालु रखंदसि। ओए होते कहिए न इटी पर सुमर ही कोरा ही सब जरिया ही बुढड़ी किथे आ? अदा सुमर, तूं त समझी थो न? समझे तो तो वांगुरु चरियो कोने। ॾिस मीरमन, रोज़ रोज़ मूंखे चरी न चवंदो करे। मन तुंहिंजी ज़बान सदोरी थी वञे ऐं मां चरी थी वञा। चरी चवां तूं कावड़ न करिया? न मीरमन, तूं मूंखे चरी चवंदे न त मां टह करींदसि, ऐं मूंखे कुंवार चयई न त पोइ मां झोड़ो कंदीसां। कुंवार कोन चुनो मां, बस तूं चरी टह करी न। अदा सुमर मूंखे चरी चवे न त पोइ मां टह करींदसि। बस भाजाई, मां तोखे चरी कीअं चवंदुसि? तूं रुगो मीर मोहम्मद लाइ चरी आई, मां तोखे कुझु न चवंदुसि। पापा जे सिर मथो सद कोनी मुआ मेरा ब चवाई थी फजीलत सां तो निकतो हलियो वञ। मुंहिंजा पुट गई तो ते तता वेठा जेकॾहिं हुन छोरन तो कहि ते ॾिठो न त ॾाढो मारी अथई असली। साबा मिठड़ी मूंखे इहो मौत बि क़बूल आहे। साबा जे पुटनि हथां जे मरियुसि न त का वॾी ॻाल्हि कान्हे। बाबू बजे अॻियां मरण ई त मज़ो आहे न। ओ मुआ मार पवई छो पंहिंजे सिर त आ खई थो वती। हां ये डंग घट कढ ऐं निको हल तो हमूंजी साबा जे सिर जे मथो सद को वञी। हूं बि माण्हू ॾिठा आहिनि दुनिया में, पर तो जहिड़ो कोन ॾिठो। सफ़ा को चोटीअ चढ़ियल साबा छा कया? देश को माण्हूअ खे मजबूर करे तो विझे। हो ॿुधो न अथई, आशिक मजबूर आ केॾो बि कंधार हुजे, केॾो बि कंधार हुजे। मां खणी मेहराब खाना, पर मूंखे इश्क मजबूर करे छॾियो आहे। मुआ निभागा अरे घर में ढुक पानी जो कोथो मिले जो ये बूथ धोई। हां वरी मेहराब खान शिकिल त ॾिसी से सापा जे सर मथो सद कोनी। बाकी पैसा उहे तुंहिंजी ने ज़ेबो लिकाए छॾिया अथई। मुंहिंजे पुटनि तुंहिंजे घर जी हिक हिक जेका शइ ॻोल्ही न, पर पैसा कोन लथा। अलाए मार पैसा काथे रखे छॾी। सापा जे सर मथो सद को वञी ऐं मुंहिंजो घर सॼो ॾींहुं पियो आहे खुलियो। हां डरी कोन्हे को घर खे। मां जेवर घर में भला कीअं रखंदसि? कोन्हनि खे घर में अची शाम खणी वञे। हलो हींअर हल मिठड़ी, खैर शाम भी परे ना है। हल हाणे हल हलंदो थी पेर ठाहे ॾिसणी न छोरा भागा जाए जा। ए त काथे जगह ही कोथी मुए खे मिले। अची भगा भगा मुझे मत खपी। माशाल्लाह हिन दफ़े फसल ॾाढो भलो थियो आहे। हादी बाबा सब हारी ॾींहं राति महिनत था कनि। रमज़ान राणीअ खे कहिड़े पासे ते ज़मीन ॾिनी अथई? हादी बाबा सोबत फ़कीर जे ॻोठ जे ॿाहिरां लॻोलॻ 2 ॿार आहिनि, उहे न थमा। मराद मूंखे रहमान जे मसइले ॾाढो मुंझाए वेठो आहे। कीअं बि करे हिनखे ॻोल्हे ला, पंहिंजी घरवारीअ सां अची गॾु रहे। प्यार मूंखे सुठो नथो लॻे त न्याणीअ जो ॿारु हारपो करे। हादी बाबा
सुठो त असांखे बि कोन थो लॻे, पर चाचो रमज़ान ऐं राणी अलाए कहिड़ी मिटी जा ठहियल आहिनि, तेरे बराबरि तव्हांजो एहसान खणण लाइ तयारु न आहे। मुराद ॿियो कहिड़े तरीक़े सां हुननि जी मदद करे सघिजे थी? हादी बाबा, बसि इहा ई मदद करे सघिजे थी त किथां न किथां रहमान खे ॻोल्हे राज़ी करे वापसि वठी अचिजे। हेलो, कहिड़ो कमु फाथो थी जो वरी फोन कई थी? नवाब खान, तोखे चङी तरह ख़बर हूंदी त मां तोॾे फोन छो कई आहे। जाबिर, मूंखे सिर्फ़ एतिरी ख़बर आहे, ॿुधूं था त तुंहिंजी नुंहुं नज़ीरा अगवा थी वई आहे ऐं पुटु फराज़ ज़ख़्मी थी पियो आहे। तोखां दुश्मन नथा लभनि। इहा ख़बर तोखे न हूंदी त ॿियो कंहिंखे हूंदी? जेको कयो ई भलो कयो ई। मां दुश्मन खे मयार न ॾींदो आहियां, उन्ही खां पलान कंदो आहियां। अरे बाबा, पहिरियों दुश्मन त ॻोल्हे लहो, पोइ पलांद करी न, या मयार ॾीन। वॾे में वॾो दुश्मन त तूं आई मुंहिंजो। इज़त इन में अथई त मुंहिंजी नुंहुं मूंखे पहुचाए वञे, ऐं जे तुंहिंजी नुंहुं मूं वटि न हुजे त पोइ? मुंहिंजी नुंहुं तो वटि आहे। सुठो इन में अथई त मां तुंहिंजे साम्हूं न अचां। जेकॾहिं मां तुंहिंजे साम्हूं आयुसि त तुंहिंजी नवाबी जो जनाज़ो निकिरंदो ऐं पूरी दुनिया ॾिसंदई। जाबिर, पहिरियों पंहिंजी हैसियत ॾिसी पोइ ॻाल्हाईंदो कर। वते तो सॼो ॾींहुं धनारनि वांगुरु धूड़ उॾारींदो। जाबिर ख़ान, लय त एॾी थो करीं ॼण वॾो को लठ सरदार हुजे। पोइ त अॻ में अढाई खटूं मस पयूं थी। नालो नालो वरी से मां जाबिर ख़ान आहे। नवाब खान, तोखे ख़बर आहे त जाबिर खान जंहिं सिध ते चढ़ंदो आहे उहो पूरो करे पोइ पाणी पीअंदो आहे। सुठो इन में अथई त मुंहिंजी नुंहुं। मूं चयो न, उहा मूं वटि कोन्हे। तो जहिड़े टके जे माण्हूअ सां मूंखे मथो हणजी का ज़रूरत कोन्हे। फोन बंदि कर। तरस नवाब खान, तरस। फोन बंदि करण खां पहिरियां ई मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। जेकॾहिं सुभाणे ताईं मुंहिंजी नुंहुं वापसि न आई त मौत सुभाणे तुंहिंजो दर अची वठंदो। मौत? हा, शायदि उहो वक़्तु अची वियो आहे जाबिर ख़ान, जॾहिं तुंहिंजी मौत सां मुलाक़ात थींदी। पकड़णी न पड़ी जी भित ते चढ़ियो न टक मार थियो मार का 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 अंदर अम्मा भैया ऊपर के लिकाए ताए में न पेटीअ में पोयां बि थो थम। हा सही अम्मा खे ख़बर कान पई। हाणे छोरा निभागो हे वरी कुकुड़ कंहिंजे चोराया आहियो? कंहिंखे तप ॾेई आया आहियो वरी? अम्मा, इहो त असां नंढे हूंदे कुकड़ियूं चोरियूं कंदा हुआसीं। असांजे डप खां ॻोठ वारा कुकड़ियूं पालणी छॾे ॾिनियूं। छा ॻोठ वारनि कुकड़ियूं पालण छॾे ॾिनियूं? पोइ निभागा ही जेको अंदर कुकड़ बीठा इहो कंहिंजो आहे? हा, दोस्तन थोरो कयो आहे, दोस्तन। धूड़ पई आहे तव्हांखे भई तव्हांजे दोस्तनि खे बि। हा, सापा जे सर मथो सदको वञो, सॼे कमरे में धप खाई थी वञे ऐं सॼो कमरो विठियूं करे छॾियो न मुए। खणी अची चवां थी माल सां हुनखे को। अरे अम्मा, चेरी थी छा? हुन कुकड़ खे कीअं कुंदासीं? इहो कुकड़ त भाग जो टुकुर आहे, सफ़ा सतोरो आहे, सतोरो। हा, इहो कुकुड़ सुबुह जो वांगुरु ॾेई असांखे निंड मां उथारींदो। पोइ असां धूम मस्जिद में पोइ निमाज़ जे मथां निमाज़ जे मथां असां हिकिड़ी निमाज़ बि कोन घुसाईंदासीं। सापा जे सर मथो सदको वञो, तव्हां अहिड़ा सतोरा थी वियो जो असुर जो उथी वञी निमाज़ पढ़ंदो। ईअं छो नथा चओ त असुर जो उथी वञी माण्हुनि जी जुतियूं चोराईंदासीं मस्जिद मां? अम्मा, भला कुकड़ सुबुह जो तोखे त उथारींदो न, सॼो ॾींहुं गुज़री थो वञे, मथां सिज अची पए थो त बि तूं सुती पई आहीं। हाणे घटि में घटि मानी त सुबुह जो सवेर कंदी आहे न। इन जो मतिलबु त इहो कुकड़ मुंहिंजी निंड फिटाइण लांदो अथव। हा, निंड निभाग जी निशानी आहे ऐं सदोरे माण्हू खे सवेर उथणु खपे। अम्मा, तूं ख़बर आहे न, इहो कुकड़ मां तुंहिंजे खट जे पाए सां ॿधी छॾींदमि। जीअं हू बांग ॾे तुंहिंजे कन में ऐं तूं पड़को करे उथी बीह रही। ओ मुआ मनू खमू माल असांजे मुए कुकड़ खे घर मां कढो न त मुंहिंजी निंड हराम करे छॾींदो। हा, इहो कुकड़ घर मां कढियोसीं न त घर मां भाग ई भॼी वेंदो। ॾिसमा, कुकड़ केॾो भाग वारो आहे। नानो मेहराब हाणे तोखे 2 लखनि वारी में वठी थो ॾे न। हा, मूंखे बि चई वियो न
हाँ चई त वियो आहे पर हुन मुंहुं निभागे ते कहिड़ो एतबार आहे इहा ते कुकड़ जी करामत मां इहा थई मता न मञी मां तूं ॾिस जाए हिकु ॾींहुं इहो कुकुड़ असांखे करोड़पति बणाए छॾींदो उमेद अल्लाह में आ मां बाक़ी यो करामती कुकड़ दे करामती हाँ सापा जे सिर मथो सदको वञो भली इहो बीठो हुजे करामती कुकुड़ तो तूं बाक़ी मुंहिंजी ॻाल्हि बि यादि रखिजो जेकॾहिं न मुंहुं मेरा बि मूंखे में न वठी ॾिनी न त पोइ हिन कुकड़ जी करामत देख छा थियो अथई मथे में सूर अथई छा नज़ेबुल सालू मुंहिंजे मथे जो सूर बणिजी वियो छो वरी कुझु कयई छा नज़ेबुल सॼो ॻोठु ॻोल्हियोमांसि पनीअ ते बि ॻोल्हियोमांसि मूंखे ख़बर कान थी पए त सालू केॾांहुं गुम थी थो वञे हुनजे मथे में कहिड़ो भूत आहे इहे पार इश्क जा आहिनि थी सघे थो किथे अख अड़ाई हुजे ऐं रोज़ दीदार लाइ थो वञे ॻोठ खां ॿाहिरि इश्क न नज़ेब न सालू कंहिं ॿिए चकर में आहे या त ॾोह जे पोयां आहे या मुमल जे मारण जे चकर में आहे पर सालू मुमल खे छो मारींदो मथो फिरी वियो अथसि कुझु बि करे सघे थो सालूअ खे चाचे जाबिर सां भेण लाइ बहानो घुर्जे जेकॾहिं जाबिर सां झगड़ो करणो हुजे सां त उताक ते फ़ैसिले जे लाइ छो वञे आ बाक़ी मथे में कहिड़ो भूत अथसि जो वते तो ॻोठ खां ॿाहिरि घुमंदो शेर हाणे मूंखे बि शक थो थिए किथे नज़ीरा सालू सां नज़ीब तुंहिंजो शक अजायो आहे इहो सॼो कमु सालूअ जे वित खां ॿाहिरि आहे मुबारक हुजई तोडी मुबारक हुजई तोडी मां तुंहिंजी चोरी लधी आ ऊंग जो बहानो करे ज़ेवर मां मोटराए ॾींदोमांइ बाक़ी पैसा पाण वठिजां तूं रुगो मूंखे हुनजो नालो ॿुधा बाक़ी ज़ेवर ऐं पैसा वठण मुंहिंजो कमु आहे नालो छा ॿुधायां शाम 2 खां वठी चोरनि जो घर ॾेखारींदोसांइ बाक़ी छा बस बस वो असर तुंहिंजो वास्तो ई न आहे मां ॼाणा त चोर ॼाणनि उते हली मुंहिंजो नालो न खणजांइ कमु कीअं थींदो उहो पोइ ॿुधाईंदोसांइ ज़ेबुल मानी गभोको पेट सुली पोइ पुठीअ सां वञी लॻो आहे बुख ते मानी खाराए खोड़ मानी खणी थी अचां बरास पुट छॾीस वञण वारी खे न रोक जेकॾहिं हीअ हिते रहंदी अञा वधीक रंग कंदी छाजा रंग कंदी मां हिन जा सभई रंग ॾिसी चुको आहियां हिन मूंसां बेवफ़ाई कई आहे हीअ हितां सज़ा खाई पोइ वेंदी जेकी बि सज़ा ॾी उहा सज़ा मां सही त सघां थी पर हिन घर में हाणे हिकु मिंट बि नथी रही सघां कहिड़ी सज़ा ॾींदी हा ॿुधाए मूंखे कहिड़ी सज़ा ॾींदे सज़ा त मां तोखे अहिड़ी ॾींदुसि जो तूं ऐं तुंहिंजो पीउ हमेशा जे लाइ पछताईंदा रहंदव इन सज़ा खां ॿी का वॾी सज़ा हूंदी त तो जहिड़े जाइल मुड़ुस जी मां ज़ाल आहियां भली ॾे सज़ा आज़ाद कर मूंखे हिन जहालत जी बदबू मां निकिरी करे को सुख जो साह खणा मां ख़ुशि थी आई त मां तोखे आज़ाद कंदुसि तोखे तलाक ॾींदुसि न सोनू न जेकॾहिं तूं मुंहिंजी नथी थी सघी न त मां तोखे ॿिए मर्द जे क़ाबिल ई कोन छॾींदुसि तोखां धोखो खाइण खां पोइ मूंखे त मर्द ज़ात खां ई नफ़रत थी वई आहे हाणे पंहिंजी ज़िंदगी अकेले से गुज़ारींदसि तूं तसवर ई नथी करे सघी त तोखे हिते कहिड़ी सज़ा मिलण वारी आहे तोखे सज़ा मिलण खां पोइ का बि औरत पंहिंजी मुड़ुस सां बेवफ़ाई जो सोचे बि कोन सघंदी औरतुनि खे सज़ा ॾियण खां सवाइ ॿियो जाहिलनि खे ईंदो बि छा आहे तूं जेकी बि सज़ा ॾी उहा क़बूल आहे मूंखे तोखां मिलियल सज़ा खे मां पंहिंजी ग़लतीअ जो कफ़ारो सम्झी छॾींदसि पप्पा तूं हिनखे कहिड़ी सज़ा ॾींदो छा गैरतमंद ज़ालूं मुड़ुसनि सां ईअं ॻाल्हाईंदियूं आहिनि जीअं हीअ पई ॻाल्हाए मां हिनखे ॻाल्हाइण ॾे हीअ मूंखे जाइल चवे या जंगली या जानवर पर सज़ा माफ़ कोन थींदसि जेसी ताईं जीअरी हूंदी फराज़ जो नालो ॿुधी निंड मां छिरक भरींदी अरे अब्बा अखर वारो इंसान ईअं कंदो ई न आहे
जेतिरी हिन छोकिरी कई आहे। तू भले हिनखे 100 सज़ा ॾे, पोइ बि हिन जे कंध मां किली कान निकिरंदी। आठ करे अंदर वेही रह, बाबा ईंदो त तोखे तुंहिंजी सज़ा ॿुधाईंदो। ठीकु आहे, अॼु ई मूंखे पंहिंजे घर वञिणो आहे। घुराए पंहिंजे पीउ खे त मूंखे सज़ा ॿुधाए। ॿई पीउ पुट वेही करे तव्हां इंतज़ार कयो त बाबा तव्हांखे कहिड़ी सज़ा थो ॿुधाए। मुबारक हुजई नज़ीरा, मूं तोखे सुभाणे घर मोकिलण जो फ़ैसिलो कयो आहे। चाचो बि हुते छितो लॻो थो वते, अते तो हिक हिक ते शक जी नज़रुनि सां ॾिसंदो। जेकॾहिं मूंखे आज़ाद करणो अथई त सुभाणे छो? अॼु ई मूंखे ज़िलत जो ज़हर प्यार। न, अॼु त पहुचंदे पहुचंदे राति थी वेंदी। ॻोठ वारनि खे कीअं ख़बर पवंदी त जाबिर ख़ान जी नूंहुं मोटी आई आहे? ज़रूर ॻोठ वारा तोखे ॾिसंदा त चाचे जाबिर ख़ान खे तुंहिंजे मोटण जूं मुबारकूं त ॾींदा न। मना त तूं मुंहिंजे जनाज़े जो सरगस कंदे, जीअं वणे तीअं कर, जीअं वणे मुंहिंजो तमाशो बणा। नाराज़ छो थी तूं? चरी मूं तो लाइ तोहफ़ा वठी रखिया आहिनि, सुभाणे उहे तोखे तोहफ़ा ॾेई ॻोठ वठी हलंदुसि। वाह सालू वाह, एतिरो वॾो तोहफ़ो ॾिनो अथई, अञा ॿिया बि तोहफ़ा रहियल आहिनि छा? कहिड़ी ज़िलत रहिजी वई आहे जेका तूं मूंखे सुभाणे ॾींदे? न सौट जी ज़ाल, तोखे छा लाइ ज़िलत ॾींदुसि? तो जहिड़ीअ खे त मां मिंट जी कुंवार बि कोन बणाईंदुसि। तुंहिंजो त सौट सां निकाह थियल आहे, निकाह जे मथां निकाह गुनाह आहे। गुनाह आहे? हूअं त तो सवाब जा कम करे छॾिया। मां बेवस आहियां न, ॿियो छा थी करे सघां? पंहिंजी बेवसी ते मातम बि करे सघां थी न। न नज़ीरा न, जाबिर ख़ान जी नूंहुं एतिरो बेवस कीअं थींदी? बेवस त असां जहिड़नि जूं भेनरियूं हूंदियूं आहिनि, जेके हर ज़ुल्म खे सब्र सां सही जेरे ई मरी वेंदियूं आहिनि। न खिली सघंदियूं आहिनि ऐं न वरी रोई सघंदियूं आहिनि। नज़ीरा, मूं वटि बि रोअण ऐं खिलण जे लाइ कुझु न आहे रहियो सालू। ॾिस, मां बि त मूमल जियां जेरे ई मरी चुकी आहियां। नज़ीरा, इन में मुंहिंजो कहिड़ो ॾोह आहे? सम्झी थी न? बस ईंदड़ राति रुगो तोखे तकलीफ़ करणी पवंदी। सुबुह जो सवेर मां तुंहिंजा तोहफ़ा खणी ईंदुसि, उहे तोहफ़ा ॾेई हथ ॿधी तोखे ॻोठ रवानो कंदुसि। ॻोठ तो वञी? हा, जेकॾहिं ॻोठ न वेंदुसि अदा शेर वारा पुछाणो कंदा, वक़्त खां अॻु वाखो थी वेंदुसि। घबराए न, सुबुह जो सवेर पहुची वेंदुसि हिते। तूं अची जा न अची, हाणे त मूं हिन कैद खाने खे पंहिंजो घर समझी छॾियो आहे। बस हाणे त मौत जो ऑर्डर रुगो अचे। बहरहाल कम थियणो हुजे, कम कीअं थींदो तूं ऑफिसर आहीं, मूंखे बहितर सम्झी थो। केरु आहे उहो मुजरिम? एॾो को वॾो ॾोहारी आहे छा? ओके, ठीकु आहे। मुंहिंजो मां साथ आयो आहे छा? हली हली वे बाबा वे। साईं नवाब खान, असां फ़ैसिलो कयो आहे, तव्हां मीर मोहम्मद जा ॾोही आहियो ऐं तव्हां मथां मीर मोहम्मद जो ॾंड पवे थो। मीर मोहम्मद, बाबा जेतिरो बि ॾंड हूंदो न असां भरींदासीं। दिलावर, फ़ैसिलो ॿुधाए बाबा त असां पाण में भाकुर पायूं। ईअं छो भाकुर पायूं? अञा फ़ैसिलो थींदो पोइ मिठाई विराइबी, घुराईंदा नकुल ऐं रेवड़ियूं। मीर मोहम्मद, नकुल रेवड़ियूं छो? गुलाब जामुन था घुरायूं, गुलाब जामुन, उहे बि पूरा 5 किलो। ऐं हा, कुंवार जे लाइ अलॻि। बाबा, तव्हां फ़ैसिलो ॿुधायो। साईं, तव्हांजो पहिरियों ॾोह इहो आहे त तव्हां सिबियाणी खे मारायो, उन जे बदिले में भेण मीर मोहम्मद खे ॿी कुंवार वठी ॾिनी। हिसाब बराबरि थी वियो? न बराबरि छाजो हिसाब थियो आहे? ही कुंवार सिबियाणी खां भली आहे? साईं, मीर मोहम्मद तव्हांजो कमदार हुयो, उनखां तव्हां कमदारी खसे मुरादे रहमान खे ॾिनी, इहो बि तव्हांजो ॾोह आहे। बिल्कुलु मञुमि दिलावर, बिल्कुलु मञुमि। बाबा, मुंहिंजो ॾोह आहे। साईं, ॿियो ॾोह इहो आहे, तव्हां जेका मीर मोहम्मद खे ॿनी ॾिनी उहो बि लाल खान खसे वियुसि, तव्हां उहा ॿनी बि वापसि न कराई, इहो बि तव्हां मथां ॾंड ॾोह आहे। बिल्कुलु ॾोह आहे। ॾंड ॿुधाए। मां छो ॿुधायां? मुराद नौकर आहे, कमदार बि मां थींदुसि, नंढड़ो ज़मीनदार मां थींदुसि। ऐं ॾंड में या पंहिंजी मूंखे गाॾी ॾे, मां पंहिंजी ज़ाल खे उन में घुमाईंदुसि। तूं पंधु घुम, पंधु नथो घुमी न, मुआरो गॾु गॾु वाहे। हाज़ुर बाबा, हाज़ुर। मूंखे सभु ॾंड क़बूल आहिनि।
हाणे त बस उठ त भाकुर पायो यार उन पाए न मैं बाकर तू में रोई दी नहीं मां में रोई दी न मीर मोहम्मद मां वायदो तो क्या रोईंदुसि न उथी भाकुर पाए उथी भाकुर पाए उथी छा तो सोची बाबा? छा ॿुधायां राणी दी तो छा तो सोचा? कुछ भी न सोच बाबा। जिते जिंदगी जा हेतिरा ॾींहं गुज़री विया आहिनि उते ही भी गुज़री वेंदा। बिल्कुल गुज़री वेंदा, पर हैरत इन ॻाल्हि जी आहे लिखे पढ़े नौजवान खे ज़रो पंहिंजे ग़लती जो एहसास न थियो। रहमान जो दुख न कर बाबा। हिकु ॾींहुं रहमान खे पंहिंजी ग़लती जो एहसास थींदो ऐं हू तोखां रोई अची माफ़ी वठंदो। ईअं असां खां परे हली वियो जी असां सां हुन जो को रिश्तो ई न हुयो। ॻोठ वारा छा सोचींदा त तूं कोडर खणी ज़मीन जो कमु करी? बाबा ॻोठ वारा मूंखे कमु कंदे ॾिसी ॾंदे आङरियूं ॾींदा, हैरान थींदा त राणी हिकिड़ी औरत थी करे मर्दनि वांगुरु कमु थी करे। ऐं गॾोगॾु रहमान ते मलामतूं कंदा त तोखे अकेलो छॾे वियो आहे। बाबा तोखे अल्लाह जो वास्तो आहे, दुनिया भले रहमान खे कुछ भी चवे पर तू न चओ। मुंहिंजी दिल न दुखाए, दुआ दे रहमान खे जिते भी हुजे खुश हुजे। खुदा मुझे हिस्से जूं खुशियूं भी रहमान खे दे। मोटी अचे न अचे अल्लाह से आबाद रखेस। मुखे रहमान मां का शिकायत न है।